काज़ी अहमद मां फरहान अली उनड़ जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ जादू जूणो जो रहवासी औरतुनि मर्दनि काज़ी अहमद थाणे अॻियां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मसमात पारस शोबान कुंभर अज़ीज़ुल्ला कुंभर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 1.5 महीनो अॻु 6 जवाबदारनि असांजे भाउ खे हिदायतुल्ला कुंभर खे गुम करे खेसि नशो ॾेई क़तल कयो हो ऐं संदसि लाश खे काज़ी अहमद भट्ट सां रोहिड़ी केनाल में फिटो कयो हो। पुलिस क़तल कयल केस में 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं अञा 3 जवाबदार पुलिस गिरफ़्तार नाहिनि कया। भाउ जो लाश बि अञा ताईं पुलिस हथ नाहे कयो। हुननि चयो त जवाबदार आज़ाद हुजण करे केस तां हथ खणण लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे भाउ जो लाश हथ कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो।